सिंध धरती जे अज़ीम मारवाड़नि जे शादियुनि जूं पुराणियूं रीतूं रिस्मूं जदीद दौर में बरक़रार आहिनि। लाॾा, सेहरा, मोड़ गाना, मेहंदी, मङणो, बुकी, ॾाज ॻणणु, सवण, साठ सुमैत ॿियूं रिस्मूं अॼु बि सिंध जे शहरनि तोड़े जो ॿाहिराड़नि में वॾे सवण साठ सां अदा कयूं वेंदियूं आहिनि। ताज़ो ई कुझु ॾींहं पहिरियां अबाणे ॻोठ दलेल कोराई में थियल मुंहिंजी शादी में अहिड़ियूं ई रीतूं रिस्मूं सवण साठ बि अदा कयूं वयूं जिन मां महसूसु कयुमि त वक़्त जी तेज़ी सां गॾोगॾु जदीद दौर जे फैशन बि पुराणनि रिस्मनि रीतनि खे मात न ॾेई सघी आहे। सिंध में शादियुनि मुरादियुनि में पुराणे दौर जूं क़दीम रीतूं ऐं रिस्मूं अञा ताईं बरक़रार आहिनि। शादी जूं मुख़्तलिफ़ रिस्मूं लाऊं, मोड़, लाॾा, गाना, मेहंदी ऐं ॿियूं रिस्मूं अदा करण वारो रवाजु अञा ताईं असांजी सक़ाफ़त जो हिसो बणियल आहिनि। पुराणनि रीतनि रिस्मनि जी जाइ ते ईंदड़ जदीद मौसीक़ी ऐं हिंदी ड्रामनि में ॾेखारियूं वेंदड़ रिस्मनि इहा जाइ वालारे न सघी आहे। अञा ही क़दीम रीतूं रिस्मूं ॿाहिराड़ी जे ॻोठनि में तमामु घणो ॾिसण में अचनि थियूं। बुकी जी रिस्म में कुंवार खे फिके रंग जा कपिड़ा पाराया वेंदा आहिनि जंहिंखे वनवाह में विहारणु चइबो आहे ऐं कुंवार जी पोती जे चइनी कुंडनि में पैसा, फोटा, मेहंदी जा पन, ॾुंघी जा खोपा ॿधा वेंदा आहिनि ऐं 5 खां 7 ॾींहं कॾहिं कॾहिं 14 ॾींहं कुंवार वनवाह में वेंदी आहे। हिन रिस्म खे अदा करण खां अॻु में घोट जे घर में 7 मायूं गॾु थी 7 गाना तयारु कंदियूं आहिनि। उन्हनि में जौ, सरह जो ॿिज ऐं गुड़ ॻाढ़े कपिड़े में विझी गाना तयारु कबा आहिनि ऐं उहे गाना सवण तौरु छॼ, अटे जी चकी, पाटरी, उखली, गुंदी ऐं घोट कुंवार खे ॿधा वेंदा आहिनि। बुकी जी रिस्म अदा करण खां वठी शादी जे ॾींहं ताईं ॻोठ जूं औरतूं राति जो घोट जे घर अची सेहरा लाॾा ॻाईंदियूं आहिनि ऐं घोट खे माइटियाणियूं पियूं मेहंदी हणंदियूं आहिनि। कुंवार जे घर में कुंवार खे मिटनि माइटनि माउ पीउ तरफ़ां मिलंदड़ ॾाज ॾेखारियो वेंदो आहे जंहिंखे ॾाज ॻणाइण वारी रिस्म चइबो आहे। घोट जे तयारु थियण खां पोइ निकाह पढ़ायो वेंदो आहे। निकाह थियण खां घोट जॾहिं कुंवार सां लाऊं लहण लाइ ईंदो आहे त कुंवारेतनि पारां घर जे दरवाज़े ते घोट मथां चांवर, पैसा उछलाया वेंदा आहिनि ऐं घोट जी भेण पलाउ ॾेई घोट खे कुंवार ताईं वठी वेंदी आहे। उन दौरान घोट जे पेरनि हेठां कपह जा टुकड़ा ऐं नवां नोट ऐं गुल रखी 21 अदद में विखूं खणायूं वेंदियूं आहिनि। जॾहिं त चौकट ते पहुचण खां पोइ घोट खां ॾुंघी जो खोपो या ठिकर जी ढकणी हिकु लत सां भञरायो वेंदो आहे। ढकण या ॾुंघी जो खोपो न भञंदड़ घोट सां चर्चा कया वेंदा आहिनि ऐं घोट खे संदसि साली तरफ़ां सुरमो पारायो वेंदो आहे। इहे रिस्मूं अदा थियण खां पोइ शादी जी आख़िरी रिस्म लाऊं लहण जी रिस्म अदा कई वेंदी आहे। हिन रिस्म में घोट कुंवार खे आम्हूं साम्हूं विहारे आईने ते हिक ॿिए जो मुंहुं ॾेखारियो वेंदो आहे ऐं ॿिन्ही खे मिठो खीर पीआरियो वेंदो आहे ऐं घोट जे मथे ते 7 भेरा कड़क नोट रखी कुंवार खां फुके सां उॾाइबो आहे ऐं इहो साॻियो अमल घोट खां बि करायो वेंदो ऐं खीर जी वटी मां मुंडी ॻोल्हे पाराई वेंदी आहे। घोट खे सिंधी टोपी, अजरक, मोड़, गाना, वाच, हार, अछा कपिड़ा पाराया वेंदा आहिनि। शादी जूं समूरियूं रिस्मूं अदा करण खां पोइ घोट मिटनि माइटनि ऐं माउ पीउ सां मिलंदो आहे जेके घोट खे मुबारकूं ॾींदा आहिनि ऐं घोट आयल माण्हुनि सां गले मिली हथु ॾींदो आहे ऐं काज में शामिल माण्हू घोट खे हथु ॾेई सलामी जा पैसा ॾींदा आहिनि। शादियुनि में खाधा तयारु कंदड़ हजाम घोट जे चाचनि, मामनि ऐं ॿियनि रिश्तेदारनि खां ख़र्ची जा पैसा घोर तौरु वठंदो आहे। उनखे घोर जी रिस्म चइबो आहे। इन खां अलावा शादियुनि में घोट खे अक्सर करे मोड़ मामा या चाचा ॿधंदा आहिनि। मौजूदा दौर में बि ही समूरियूं रीतूं रिस्मूं अञा ताईं क़ाइमु आहिनि ऐं सिंध जूं ही तारीख़ी ऐं सक़ाफ़ती रीतूं रिस्मूं न सिर्फ़ु फ़क़्ति ॿाहिराड़नि में ॾिसण में मिलनि थियूं पर शहरनि में बि आम जाम जारी आहिनि। सिंध जे पुराणनि रिस्मनि जे अदा थियण खां घरनि में ठहंदड़ मोड़ गाननि सुमैत ॿियूं शयूं ठाहींदड़ माण्हू बि रोज़गार सां लॻल आहिनि। जॾहिं त शादियुनि जूं तारीख़ूं मुक़ररु करण लाइ मिटनि माइटनि अज़ीज़नि सां गॾिजाणी पिणु कई वेंदी आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।